कम बैक नाज़रीन, अवां खे ख़बर ॾींदासीं। नवाबशाह भरिसां 60 मील थाणे जी हद में 11 इल्ज़ाम हेठि बीठो क़त्ल थी वियो आहे। जवाबदार पंहिंजी भेण साबरा बिरोही ऐं नौजवान मोहम्मद हनीफ़ बिरोही खे बंदूक जा फायर करे क़त्ल करे छॾियो। नवाबशाह भरिसां 60 मील थाणे जी हद में 11 इल्ज़ाम हेठि बीठो क़त्ल थियो आहे। जवाबदार पंहिंजी भेण साबरा बिरोही ऐं नौजवान मोहम्मद हनीफ़ बिरोही खे बंदूक जा फायर करे क़त्ल करे छॾियो आहे। इतला बाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुती लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। अयास डायरी लाइन ते मौजूद आहे। अयास, छा तफ़सील आहिनि वधीक? हाँ जी, शायद मां तव्हांखे ॿुधायां थी, नवाबशाह भरिसां 60 मील थाणे जी हद में कहरनि जे इल्ज़ाम में बीठो क़त्ल थियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां 60 मील जो जवाबदार आहे गुलाम अली बिरोही, पंहिंजी नौजवान भेण जेका 20 साला साबरा आहे ऐं जेका धीउ आहे गुलाम रसूल बिरोही, उनखे जेको आहे सो फायर करे क़त्ल कयो। जॾहिं त उनजे कारोकारी इल्ज़ाम में नौजवान मोहम्मद हनीफ़ जेको आहे उनखे जेको आहे उन बंदूक फायर करे क़त्ल करे छॾियो। मां तव्हांखे ॿुधायां त SHO आहे मंज़ूर भंगवार, हुन सां असांजी ॻाल्हि ॿोल थी त हुन चयो त हीउ बीठो क़त्ल थियो आहे। कारोकारी इल्ज़ाम में जेको आहे सो ॿई क़त्ल थिया आहिनि। हिन जो चवां त असां जेको आहे सो पाणे जेके लाश आहिनि उहे दौड़ खणाए वियासीं जो हुते सोल न हुजण करे हींअर जेको आहे सो लाशनि खे पीपल्स मेडिकल इस्पताल नवाबशाह मुंतक़िल कयो पियो वञे। जी शायद। वरी महिरबानी अयास डायरी तफ़सील ॾियण जे लाइ। नवाबशाह भरिसां 60 मील थाणे जी हद में 11 इल्ज़ाम हेठि बीठो क़त्ल थियो आहे। पुलिस वाक़े वारे हंधि पहुती आहे।